जय श्री झूलेलाल। सतनाम साखी। सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनी जो स्वागत है। दोस्तों, जयपुर शहर जी चेटीचंड सिंधी मेला समिति महानगर जयपुर के बारे में कुछ ॼाण ॾियण हेतु असां समाचार के माध्यम से आया आहियूं। तो दोस्तों, जयपुर शहर के सिंधी समाज जा जेका मुखीगण आहिनि उन्हनि जा काफ़ी फ़ोन ऐं मैसेज आयल आहिनि ऐं तंहिंजे अलावा सिंधी समाज भी पुछे पियो कि आखिर कॾहिं थींदा चुनाव। जी हाँ, वाक़ई में सुलगतो सवाल है, पर अज पूरो जेको चीजे कि हिकु महीनो थी वियो आहे। 31 दिसंबर ते ही चुनाव थियणा हुआ। के कारणवश सां इन्हनि चुनावनि खे उन्हनि स्थगित कयो हो, त आखिर पूरो महीनो निबिरी वियो आहे। अञा ताणी चुनाव जी को प्रक्रिया इन्हनि प्रारंभ कान कई आहे। न को नया नामांकन भरिया अथनि ऐं न कोई को घोषणा कई अथनि, न कोई को समाज के सूचना ॾिनी अथनि। त पूरो समाज टुकटुकी लॻाए करे इन्हनि जे मैसेज जो इंतज़ार पियो करे, इन्हनि जे आदेशनि जो इंतज़ार पियो करे कि आखिर कॾहिं थींदा चुनाव। त कई मुखियुनि फ़ोन करे असांखां पुछियो आहे कि तव्हां त मीडिया आहियो, बोले असांजी आवाज़ खे बुलंद करो ऐं बोले अध्यक्ष महोदय खां पुछो आखिर कॾहिं कराईंदा चुनाव। त असां असांजे समाचार जे माध्यम सां पुछण था चाहियूं कि अध्यक्ष महोदय, चेटीचंड सिंधी मेला समिति जे सभिनी पदाधिकारियुनि खां जिन हिन में ॾाढे सुठे नमूने सां कार्य कयो आहे, उन्हनि सभिनि खां हिकिड़ो ई सवाल आहे, आखिर कॾहिं थींदा चुनाव, कॾहिं कराईंदा तव्हां चुनाव ऐं इन जी क्रिया तव्हां कॾहिं काठी शुरू कंदा। प्रक्रिया जेकी आहे इन जी कॾहिं काठी तव्हां शुरू कंदा ऐं छो कान पिया करायो चुनाव, इहो ॿियो सवाल आहे। आखिर छो एतिरी लेट कई अथव। पूरो जेको 31 दिसंबर ते कमु थियणो हो उहो पोस्टपोन थियो, पर नया चुनाव तव्हांखे हफ़्ते का 10 ॾींहंनि में करणो। उन ॻाल्हि खे अॼु पूरो महीनो खींचे आयो त आखिर कॾहिं थींदो चुनाव। पूरो सिंधी समाज तव्हांखां पुछे पियो। ही मुखीगणनि जी ॻाल्हि कान्हे, पूरे सिंधी समाज जी आहे। आखिर कॾहिं थींदो चुनाव ऐं चुनाव खां पोइ तव्हांखे ख़बर आहे चेटीचंड सिंधी मेला समिति जी बाक़ाइदा हिकिड़ी कमेटी गठित थींदी आहे ऐं डोनेशन इत्यादि एकत्रित थींदो आहे। उन खां पोइ वञी करे इहा जेको चीज खे जयपुर जो ॾाढो वॾो जुलूस लॻंदो आहे, उन खां पोइ ई मल्हायो वेंदो आहे। त दोस्तों, यहाँ जीअं कि चुनाव ही पेंडिंग में पिया आहिनि, त इहा प्रक्रिया आखिर कीअं थींदी। छा चेटीचंड जो मेलो हिन दफ़ा जयपुर में लॻी सघंदो, छा जुलूस इत्यादि निकिरी सघंदो, ही सभु सवाल असांजे जयपुर शहर जे मुखीगणनि जा आहिनि, जंहिंजो जवाबु छबलदास नवलानी जेका पूर्व अध्यक्ष आहिनि उन्हनि खे ॾियणा पवंदा ऐं पूरी समिति खे ॾियणा पवंदा ऐं समाज जे अॻियां पंहिंजी ॻाल्हि रखणी पवंदी कि इन कारण ही चुनाव में देरी थी ऐं आख़िर इन कारण ही चुनाव कान पिया थी सघनि। ॿियो बि जेकी समाज जी आवाज़ हूंदी आहे उहा असांजे चैनल जे माध्यम सां खणंदा रहंदासीं ऐं जनता जे समक्ष रखंदा ईंदासीं। जय श्री झूलेलाल।